हिक घर में पीउ ऐं उनजी धीउ रहंदा हुआ ऐं वीचारा हू तमामु ग़रीब हुआ ऐं काठियूं करे वेंदा हुआ ऐं उन मां पंहिंजो पेट गुज़र कंदा हुआ। त हिकु ॾींहुं पीउ चवणु लॻो धीउ खे त अम्मा पंहिंजे घर में अॼु खाइण जे लाइ कुझु बि कोन्हे ऐं आउं वञा थो काठियूं करे अचां ऐं उन काठियुनि खे विकिणी ऐं कुझु घर जो सामान वठी अचां। त धीउ चवणु लॻी पीउ खे त बाबा आउं बि तोसां गॾु अॼु काठियुनि ते हलां थी। त पीउ इनकार कयो त पुटु तूं केॾांहुं थी हले मूंसां गॾु काठियुनि ते, उते कंडा वग़ैरह तोखे लॻी वेंदा जंग में, तूं केॾांहुं मूंसां गॾु हलंदे। त धीउ ज़िद करणु लॻी त पीउ चयो त अम्मा हाणे तूं ज़िद करें थी त हल। त ॿई ॼणा विया पीउ ऐं धीउ काठियूं करणु जंग में ऐं उतां काठियूं करे ऐं काठियुनि जूं भरियूं खणियूं अचनि पिया। त उन जंग जो रस्तो वठियो आया पिए त अॻियां ॾिसनि हिकु शहज़ादो ज़ख़्मी ऐं बेहोश थियो पियो हुजे। त धीउ चवणु लॻी पीउ खे त बाबा को माण्हू ज़ख़्मी पियो आहे। त पीउ चवणु लॻो त अम्मा छॾे त पियो हुजे, पंहिंजो कहिड़ो कमु आहे, पाण पंहिंजो रस्तो वठी हलूं था। त धीउ ज़िद करणु लॻी त बाबा को माण्हू आहे, को इंसानु आहे, बेहोश थियो पियो आहे, त हली ॾिसूं। त नेठि विया उन वटि ऐं उनखे ॾिसणु लॻा त उहो बेहोश थियो पियो हुजे ऐं ज़ख़्मी हालत में हुजे। त चवणु लॻा त हिकु शहज़ादो आहे ऐं ज़ख़्मी थियो पियो आहे ऐं बेहोश आहे। त पीउ ऐं धीउ उन शहज़ादे खे खणी ऐं संदसि पंहिंजे घर आया ऐं हकीम खे वठी आया ऐं उन शहज़ादे जो इलाजु करणु लॻा। त हिते बादशाह खे राणी चवणु लॻी त मुंहिंजो शहज़ादो अञा न आहे घर वरियो, ख़बर न आहे केॾांहुं वियो आहे। बादशाह खे चवणु लॻी राणी त मुंहिंजे पुट खे तूं अकेलो छो जंगल में छॾियो घुमण जे लाइ। त बादशाह चवणु लॻो राणी खे तुंहिंजो पुटु ई अहिड़ो आहे, आउं छा करियां, हिकिड़ो ज़िदी ऐं न कंहिंजी ॻाल्हि मञे थो न छा, हाणे आउं छा करियां, आउं त पोयां सिपाही या वज़ीर खे मोकिलींदो आहियां तॾहिं बि चवंदो आहे त मूंसां गॾु कंहिंखे न मोकिल। त बादशाह चवणु लॻो राणी खे तूं फ़िक्रु न कर, टेंशन न कर, परेशान न थी, शहज़ादो मोटी ईंदो। ऐं बादशाह चवणु लॻो त राणी खे त मूं पोयां वज़ीर बि गॾु मोकिलियो हो, शहज़ादो अलाह जे पारां ख़ैरु हुजे त वरी ईंदो। त एतिरी देरि में सिपाही अची बादशाह ऐं राणी खे चवणु लॻो त बादशाह सलामत, शहज़ादो अची वियो आहे। बादशाह ऐं राणी ख़ुशि थिया ऐं आया सिधो शहज़ादे वटि ऐं शहज़ादे खे बादशाह ऐं राणी चवणु लॻा त पुटु तूं किथे हुएं, काफ़ी टाइम थी वियो आहे, तूं अञा न वरें, तोखे छा थी वियो, ख़ैरु त हो। गॾु उन पीउ ऐं धीउ खे बि वठी आयो हो। त शहज़ादो बादशाह ऐं राणी खे चवणु लॻो त आउं घुमण जे लाइ वियुसि जंग में, त ख़बर न पई त अलाए कंहिं मुंहिंजे पोयां वार कयो ऐं आउं बेहोश ऐं ज़ख़्मी थी उते किरी पियसि ऐं हिननि वीचारनि मूंखे खणी पंहिंजे घर हकीम खां इलाजु करायो ऐं जॾहिं आउं होश में आयुसि त हिननि खे वठी गॾु साण ऐं पंहिंजे महलात में पुॻत अची ऐं हाणे सही सलामत आउं तव्हांजे साम्हूं बीठो आहियां ऐं हिननि जूं महिरबानियूं आहिनि ऐं हिननि जेको आहे सो मूंखे उतां जंगल मां खणी ऐं मुंहिंजो इलाजु करायो। बादशाह ऐं राणी उन पीउ ऐं धीउ जा थोरा मञा ऐं उन्हनि खे चवणु लॻो त अव्हां जूं महिरबानियूं जो बि मुंहिंजे पुटु शहज़ादे खे पंहिंजे घर वठी आया ऐं अव्हां जो इलाजु करायो ऐं मुंहिंजो पुटु सही सलामत असांजे साम्हूं आहे। ऐं हिते शहज़ादो चवणु लॻो बादशाह ऐं राणी खे त अम्मा हिन छोकिरीअ सां आउं शादी करणु चाहियां थो, हीअ छोकिरी तमामु हसीन ऐं ख़ूबसूरत आहे ऐं सुठी आहे ऐं मुंहिंजी जान बि बचाई आहे, हुन सां शादी करणु थो चाहियां। त हिते छोकिरी चवणु लॻी त शहज़ादा माफ़ु कजो, आउं हिकु काठियार जी धीउ आहियां ऐं ग़रीब आहियां, असीं काठियूं वढे ऐं करे ऐं उन्हनि खे विकिणी ऐं पंहिंजो पेट गुज़र करियूं था ऐं तूं शहज़ादो ऐं बादशाह जो पुटु आहीं ऐं अमीर आहीं ऐं तोसां मुंहिंजी जोड़ी ठहे नथी। त शहज़ादो चवणु लॻो तूं जेको बि हुजे हुन सां मुंहिंजो मतिलबु न आहे ऐं आउं तोसां शादी कंदुसि, आउं तोखे पंहिंजी ज़ाल बणाईंदुसि। त बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो पुटु सही पियो चवे, तो मुंहिंजे पुट जी जान बचाई आहे, तूं मुंहिंजे पुट लाइ सही आहीं ऐं बहितर आहीं, अवां ॿिन्हिनि जी शादी आउं कराईंदुसि। त नेठि बादशाह शहज़ादे ऐं उन छोकिरी जी शादी कराए छॾी। त हिकिड़ो ॿ ॾींहं गुज़रिया त राणी आई ऐं शहज़ादे जी ज़ाल खे चवणु लॻी त तूं हिकु काठियार जी धीउ आहीं ऐं मिल्कियत ऐं दौलत लाइ करे तो मुंहिंजे शहज़ादे सां शादी कई आहे। त शहज़ादे जी ज़ाल चवणु लॻी त तुंहिंजे पुटु हासे कर मूंसां शादी कई आहे ऐं मूंखे पसंदि कयो आहे ऐं मूंसां शादी कई आहे, मूंखे तव्हांजी दौलत जी ज़रूरत न आहे, मूंखे तव्हांजी मिल्कियत जी ज़रूरत न आहे, शहज़ादे मूंसां पाण शादी कई आहे। त उहा राणी उन शहज़ादे जी ज़ाल सां ठहंदी न हुजे, त हू हिकु ग़रीब काठियार जी धीउ हुई। त अची इन ॿिन्हिनि जो थोरी घणी ॻाल्हि ते झेड़ो हलंदो रहियो। शहज़ादो जॾहिं शिकार करे वापसी वरियो ऐं संदसि पंहिंजी ज़ाल खे चवणु लॻो त अॼु तोखे छा थियो आहे, तूं मायूस थी वेठी आहीं, कंहिं कुझु चयो आहे छा भला। त शहज़ादे जी ज़ाल चवणु लॻी त ॿियो चवण वारो केरु आहे, तुंहिंजी माउ ई आहे जेका मूंखे थोरी घणी ॻाल्हि ते ताना ऐं मेणा ॾिए थी ऐं मूंसां ठहे ठुप नथी। शहज़ादो चवणु लॻो त मुंहिंजी माउ थोरी पुराणे ख़्यालनि जी आहे ऐं तूं उन जूं ॻाल्हियूं दिलि में न रख ऐं तूं हुनखे माफ़ु करे छॾ। शहज़ादी जी ज़ाल चवणु लॻी त आउं त माफ़ु करे छॾां थी, पर रोज़ रोज़ जे जहिड़े खां त आउं केॾांहुं वञा हली। त शहज़ादो चवणु लॻो त तूं केॾांहुं न वञ ऐं तूं जेको कुझु चओ आउं तुंहिंजे लाइ करण लाइ तयारु आहियां।
त शहज़ादी जी ज़ाल चवणु लॻी त हिकिड़े हंधि तलाउ आहे ऐं हुते जो सुठो मंज़रु आहे, तूं हुते मूंखे हिकिड़ो महलात ठाराए ॾे, ऐं उते रहंदुसि। ऐं हिते तव्हांजी माउ सां गॾु कोन रहंदा, तव्हांजी माउ थोरी घणी ॻाल्हि ते जेको आहे सो मूंखे ताना ऐं मेणा ॾिए थी। त शहज़ादो चवणु लॻो त बिल्कुलु तोखे आउं हुते महलात ठाराए ॾींदुसि। त शहज़ादे हुकम कयो ऐं हुते महलात उन जॻह ते ठही वियो ऐं शहज़ादी हुते रहणु लॻी। त शहज़ादो चवणु लॻो पंहिंजी ज़ाल खे त तूं हिते रह, आउं केॾीमहिल मुंहिंजे माइटनि वटि रहंदुसि, तूं हिन महलात में रह ऐं तोखे 2 दासियूं ॾियां थो ऐं उहे बि तोसां गॾु हूंदियूं। त शहज़ादी ज़ाल चवणु लॻी त भले ठीकु आहे, जेको तव्हांजो हुकुम। त हिकु ॾींहुं शहज़ादी ज़ाल ॿाहिरि घुमण जे लाइ निकिती उन तालाब ते। तालाब तमामु वॾो हो ऐं उन तालाब जे हेठि जलपरियुनि जा घर हुआ ऐं उहे जलपरियूं उन तालाब जे अंदरि रहंदियूं हुयूं। इन ॻाल्हि जी ख़बर उन शहज़ादी जी ज़ाल खे बि न हुई ऐं शहज़ादे खे बि न हुई त के जलपरियूं उन तालाब जे अंदरि रहनि थियूं। त शहज़ादी जी ज़ाल तालाब जे ॿाहिरि घुमण आई ऐं 2 गॾु दासियूं बि हुजनि। त उन तालाब जे पाणी में हिकु ॾींहुं मोहणनि मच्छियूं बि झलियूं, ॿेड़ी जे वसीले रछ पे हयूं अंदरि ऐं मच्छियूं बि झलियूं। शहज़ादी ज़ाल पुछणु लॻी दासियुनि खां त इहे छा पिया कनि? त दासियुनि चयो त राणी साहिबा इहे त मोहण आहिनि ऐं मच्छियूं पिया झलीनि। त शहज़ादी ज़ाल चवणु लॻी उन दासियुनि खे त अहिड़ो रच मूंखे बि आणे ॾियो, सुभाणे आउं बि मच्छियूं झलींदुसि ऐं गॾु ॿेड़ी बि मूंखे आणे ॾिजो। त दासियुनि चयो भले। ॿिए ॾींहुं ॿेड़ी ऐं रच खणी आयूं। शहज़ादी ऐं 2 दासियूं उन ॿेड़ी में चढ़ी ऐं मच्छियूं झलणु लॻियूं। त उन ॾींहुं मोहननि बि मच्छियूं पिया झलियूं। त मोहननि छा कयो जो उन ॾींहुं मच्छियूं झलियूं जाम उन्हनि त उन में हिकु माण्हू चवणु लॻो त अॼु मच्छियूं तमामु जाम थी वियूं आहिनि, पंहिंजी ॿेड़ी हलंदी कोन। त ॿिए माण्हू चयो त पाण हीअं था करियूं त हीअ मच्छियूं पाण झलियूं, इन में मच्छियूं कुझु मरी वियूं हूंदियूं, उहे जेके मुअल मच्छियूं उहे पाण हिन पाणी में उछरे था हलूं, बाक़ी जहिड़ियूं मच्छियूं खणी ऐं पाण हलूं था। त हुननि उहे मुअल मच्छियूं पाणी में उछरे ऐं जहिड़ियूं मच्छियूं खणी ऐं विहा हलिया। ऐं शहज़ादे जी ज़ाल बि कुझु मच्छियूं झले ऐं उहा बि पंहिंजे महल दासियुनि सां गॾु वही हली। त हाणे मोहननि जॾहिं मुअल मच्छियूं उन तालाब में उछरियूं त उन मच्छियुनि अची धपु कई त अंदरि जलपरियूं वेठियूं हुयूं। उहा धपु उन जलपरियुनि खे आई त जलपरी जेका राणी हुई वॾी, उहा नंढियुनि जलपरियुनि खे चवणु लॻी त ही मच्छियुनि जी धपु अचे पई, मच्छियूं मारे कीअं उछरियूं आहिनि हिते। त हिते हिकिड़ी जलपरी चवणु लॻी त हिते हिकु महल ठारायो वियो आहे ऐं मूं ॾिठो त उन महल जी राणी हिते मच्छियूं पिए झलियूं, थी सघे थो उन मच्छियूं मारियूं हुजनि ऐं उन उछरियूं हुजनि। त जलपरी जेका राणी हुई सा चवणु लॻी त सांझियो वेंदसि इन राणी खे ॾिसंदसि। त जॾहिं राति थी ऐं उहा जलपरी ॿाहिरि निकिती औरत जो रूप करे ऐं सिधो आई शहज़ादे जी ज़ाल वटि, ॾिठे त शहज़ादे जी ज़ाल निंड पई हुजे। शहज़ादे जी ज़ाल खे उथारे ऐं चवणु लॻी त तूं जेको आहे सो तालाब में मच्छियूं मारे छो उछरियूं? त शहज़ादी ज़ाल चवणु लॻी त आउं छला मच्छियूं मारींदसि ऐं मारे ऐं तालाब में छला उछरींदसि। उन ॾींहुं कुझु मच्छियूं मूं झलियूं हुयूं ऐं उहे मच्छियूं झले आउं खणी आई हुअसि पंहिंजे खाइण जे लाइ। बाक़ी उन ॾींहुं मोहननि मच्छियूं झलियूं पिए, थी सघे त उहे मुअल मच्छियूं उन्हनि उछरियूं हुजनि तव्हांजे तालाब में। त जलपरी उहा राणी चवणु लॻी शहज़ादे जी ज़ाल खे त हू मोहन अचनि था, डेली मच्छियूं झलनि था ऐं हुननि जो कमु इहो आहे त जहिड़ियूं मच्छियूं झलण ऐं जहिड़ियूं मच्छियूं झले ऐं हू विकिणनि था, पंहिंजो पेट गुज़र कनि था। हुननि कॾहिं इहे कयो न आहे, इहे कमु सभु तुंहिंजा आहिनि। नेठि जलपरी राणी उन शहज़ादे जी ज़ाल जी हिकु बि न ॿुधी ऐं गॾु संदसि वठी ऐं तालाब में वठी ऐं संदसि पंहिंजे घर जलपरी राणी हुनखे वठी आई अंदरि तालाब में ऐं हुनखे चवणु लॻी त तोखे आउं सज़ा ॾियां थी। जो उन जलपरी राणी छा कयो जो उन शहज़ादी जी ज़ाल खे जलपरी करे अंदरि पंहिंजे घर में उते क़ैद करे छॾी तालाब मंझि। ऐं होॾां जॾहिं सुबुह थियो त दासियूं ॾिसनि त शहज़ादी जी ज़ाल हुजे न। त दासियूं सिधो आयूं शहज़ादे वटि ऐं शहज़ादे खे चवणु लॻियूं त राणी साहिबा आहे कोन, ख़बर न आहे केॾांहुं वेली। त शहज़ादो उतां आयो त ॾिसे त वाक़ई राणी साहिबा न हुजे। त शहज़ादो चवणु लॻो दासियुनि खे त भला राणी केॾांहुं वई आहे? त दासियुनि चयो त राति हिते सुती हुई, सुबुह जो हुई कोन, ख़बर न आहे केॾांहुं वेली। त शहज़ादो चवणु लॻो त तव्हां केॾांहुं विया हो घुमण या किथे विया हो? त दासियूं चवणु लॻियूं त राणी साहिबा त केॾांहुं बि कोन वई हुई, किथे बि घुमणु कोन वई, असां हिकिड़े ॾींहुं सिर्फ़ु इन तालाब में मच्छियूं झलियूं हुयूं ऐं असीं केॾांहुं विया ई कोन आहियूं। त शहज़ादो वीचारो मायूस थी हलियो, हेॾां होॾां ॻोल्हणु लॻो पर संदसि ज़ाल हथ न आई। परेशान थी वियो, मायूस थी वियो। इन ॻाल्हि खे तक़रीबन अची महीनो थी वियो, शहज़ादे जी ज़ाल हथ न आई।
त शहज़ादो हिकु ॾींहुं मायूस थी ऐं वीचारो उन तालाब जे किनारे ते वेठो हो, इनी पंहिंजी ज़ाल जे सोचनि ऐं ॻणतियुनि में। त उते हिकिड़ियूं ॿ नंढड़ियूं मच्छियूं रांदि कंदे टुपा ॾींदे अची तालाब जे किनारे ते किरियूं ज़मीन ते ऐं उते फतकण लॻियूं। शहज़ादे जी नज़र जॾहिं उन नंढड़ियुनि मच्छियुनि ते पई त उन छा कयो, उन मच्छियुनि खे झले वरी दुबारा पाणी मंझि उछरे छॾी। त इते हिकिड़ी नंढी जलपरी निकिती। त शहज़ादो ॾिसी उनखे चवणु लॻो त तूं केरु आहीं? त उहा नंढी जलपरी चवणु लॻी त आउं जलपरी आहियां ऐं असांजो हिन तालाब जे अंदरि घरु आहे। त शहज़ादो चवणु लॻो त मूंखे इहा ख़बर न हुई त तव्हांजो हिते घरु आहे। त जलपरी चवणु लॻी त मुंहिंजो बिल्कुलु असांजो हिते बिल्कुलु घरु आहे। जलपरी चवणु लॻी त तूं नेक दिलि ऐं रहम दिलि आहीं। नंढियूं मच्छियूं ॿाहिरि किरियूं ऐं तूं उन्हनि खे खणी ऐं वरी तालाब में उछरे छॾियो। तूं रहम दिलि आहीं। ऐं नंढी जलपरी चवणु लॻी शहज़ादे खे त तूं मायूस ऐं उदास छाजे लाइ आहीं? त शहज़ादो चवणु लॻो त हिकु महीनो थी वियो आहे ऐं मुंहिंजी ज़ाल ख़बर न आहे किॾां वई हली आहे। त नंढी जलपरी चवणु लॻी त तुंहिंजी ज़ाल किथे हुई? शहज़ादो चवणु लॻो त हीउ महलात मूं मुंहिंजी ज़ाल खे ठाराए ॾिनो हो ऐं मुंहिंजी ज़ाल हिन महलात में रहंदी हुई ऐं ख़बर न आहे राति जो किॾां ग़ाइबु थी वई हली आहे। इन ॻाल्हि खे महीनो अची थियो आहे। त नंढी जलपरी चवणु लॻी त हिन महलात में जेका राणी रहंदी हुई उहा तुंहिंजी ज़ाल हुई? त शहज़ादो चवणु लॻो त जी बिल्कुलु उहा मुंहिंजी ज़ाल हुई। त नंढी जलपरी चवणु लॻी त उहा राणी तुंहिंजी ज़ाल त असां वटि क़ैद आहे। त शहज़ादो चवणु लॻो तव्हां वटि छा क़ैद आहे? ऐं नंढी जलपरी सॼी हक़ीक़त करे शहज़ादे खे ॿुधाई त हीउ मसइलो हीअं हो, उन जे करे असांजी वॾी राणी जलपरी जेको आहे सो तुंहिंजी ज़ाल खे असां वटि क़ैद करे छॾियो आहे ऐं उनखे जलपरी करे छॾियो आहे। त शहज़ादो चवणु लॻो नंढी जलपरी खे त तूं मुंहिंजी ज़ाल खे आज़ादु करे मूं वटि वठी अचु। त नंढी जलपरी चवणु लॻी त आउं ईअं नथी करे सघां। जे मूं अगरि ईअं कयो त असांजी सरदार राणी जलपरी मूंखे मारे छॾींदी। आउं ईअं नथी करे सघां। त शहज़ादो चवणु लॻो त पोइ मूंखे छा करणु खपे जो राणी जलपरी मुंहिंजी ज़ाल खे आज़ादु करे छॾे? त नंढी जलपरी चवणु लॻी त तूं असांजी जेका राणी जलपरी आहे उनजी वॾी भेण परी आहे, उनखे हिकिड़ो देव झले ऐं क़ैद करे छॾियो। उनजी भेण आज़ादु कराए ईंदे त पोइ तुंहिंजी ज़ाल खे असांजी राणी जलपरी आज़ादु करे छॾींदी। त शहज़ादो चवणु लॻो त नंढी जलपरी खे त मूंखे उन देव जो ॾस पतो ॾे ऐं उहो किथे रहे थो, ऐं वञा थो जलपरी जी वॾी भेण परी खे आज़ादु कराए ईंदसि। त नंढी जलपरी चवणु लॻी त तोखे हिकु आउं खंजर ॾियां थी ऐं उहो खंजर गॾु खणियो वञु ऐं उन खंजर सां उन देव खे मारिजी ऐं इन खंजर खां सवाइ देव मरी नथो सघे। हीउ खंजर आउं तोखे ॾियां थी। नंढी जलपरी उहो खंजर शहज़ादे खे ॾिनो ऐं उन देव जो ॾस पतो नंढी जलपरी शहज़ादे खे ॾिनो ऐं शहज़ादो उतां निकितो। हाणे उन देव जे आस्थाने खे ॻोल्हण जे लाइ अचे पियो। जॾहिं अची उन देव जे आस्थाने ते पुॻो ऐं ॾिसे त उते हिननि जो वज़ीर क़ैद हुजे, हिन जे पीउ बादशाह जो वज़ीर उते क़ैद हुजे। त शहज़ादो उन वज़ीर खे ॾिसी ऐं चवणु लॻो त वज़ीर तूं हिते क़ैद थियो पियो आहीं, ख़ैर त आहे? वज़ीर चवणु लॻो त शहज़ादा तूं हिते? त शहज़ादो चवणु लॻो तूं मूंखे छॾ, तूं हिते क़ैद थियो पियो आहीं, तोखे त हुते ॾिसी आयो आहियां, तूं असां वटि वेठो आहीं, तूं वरी हिते क़ैद थियो पियो आहीं, ख़ैर त आहे तोसां? त वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त मूंखे हिते क़ैद थींदे काफ़ी टाइम थी वियो आहे, काफ़ी टाइम। त शहज़ादो चवणु लॻो वज़ीर खे त इहो वरी कीअं? त वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे त तूं दिदीलो हूंदो हुएं, बादशाह सलामत को माण्हू तोसां गॾाईंदो हो त तूं चवंदो हुएं त मूंसां केर बि गॾु न हले। तूं जिॾां घुमणु वेंदो हुएं अकेलो वेंदो हुएं। त हिकु ॾींहुं तूं घुमण जे लाइ निकिते ऐं पोयां बादशाह मूंखे मोकिलियो त तूं वज़ीर वञ मुंहिंजे शहज़ादे जे पुठियां। त तोखे इहा ख़बर न हुई त अॻियां तूं वें पियो घुमंदे घुमंदे त पोयां तुंहिंजे लिकंदे लिकंदे आउं बि आयुसि पिए। त अॻियां हिकिड़ो देव गॾिजी वियो ऐं उन देव तोखे जेको आहे सो पोयां खां धकु हंयो ऐं तोखे ज़ख़्मी करे छॾियो ऐं मूंखे झले ऐं पंहिंजे आस्थाने ते खणी आयो ऐं मूंखे क़ैद कई ऐं मुंहिंजो रूप करे ऐं चवणु लॻो त आउं बादशाह वटि वञा थो ऐं उन बादशाह खे बि मारे ऐं उते हुकूमत कंदसि पंहिंजी। ऐं उहो मुंहिंजो रूप करे ऐं जेको तव्हां वटि रहे पियो उहो आउं न आहियां, उहो देव अथई। त शहज़ादो चवणु लॻो अच्छा इहा ॻाल्हि आहे? त वज़ीर चवणु लॻो जी हा बिल्कुलु इहा ॻाल्हि आहे। ऐं वज़ीर चवणु लॻो शहज़ादे खे भला तूं हिते आयो आहीं ख़ैर मुंहिंजा? त शहज़ादे सॼी इहा हक़ीक़त करे वज़ीर खे ॿुधाई ऐं शहज़ादो चवणु लॻो इन देव खे त मारणु आउं आयो आहियां। त वज़ीर चवणु लॻो त जंहिं परी जे तलाश में तूं आहीं उहा परी अंदरि क़ैद अथई। त उहो शहज़ादो अंदरि वियो, ॾिसे त उहा परी क़ैद हुजे ऐं परी खे सॼी हक़ीक़त करे शहज़ादे ॿुधाई
ऐं परी चवणु लॻी त हिन देव खे मारणु तमामु ॾुखियो आहे ऐं हिन लाइ खंजर खपंदो। उहो खंजर कढियो शहज़ादे, चई ही उहो खंजर आहे या ॿियो? त परी चवणु लॻी त हा इहो ई खंजर आहे, इन सां ही मरंदो। त परी चवणु लॻी शहज़ादे खे त अंदरि हिकु ॾीओ ॿरे पियो, उन ॾीए में इन देव जूं ताक़तूं आहिनि, इन ॾीए खे उजा त देव जूं ताक़तूं ख़तमु थी वेंदियूं, पोइ बि देव मरंदो कोन ऐं देव खे मारणो इन खंजर सां पवंदो। त शहज़ादो चवणु लॻो त आउं वञा थो, हिन ॾीए खे उजायां थो ऐं भले देव अचे त हिनखे आउं पाणे थो ॾिसां। त शहज़ादो वियो अंदरि ऐं ॾीओ ॿारंदो पियो, ॾीए खे फूको ॾेई उजाए त हुते कुझु टाइम बीठो। त जेॾीमहिल ॾीओ उजाणूं त देव खे उते ख़बर पइजी वई। देव हो बादशाह जे महल में। त देव खे ख़बर पइजी वई त ॾीओ मुंहिंजो उजी वियो आहे। त देव यकदमि अची उन पंहिंजे आस्थाने ते हाज़िर थियो त ॾिसे थो त शहज़ादो बीठो हुजे ऐं देव शहज़ादे खे चवणु लॻो त मुंहिंजो ॾीओ तो उजायो आहे? त शहज़ादो चवणु लॻो त हा ॾीओ तुंहिंजो मूं उजायो आहे। त देव चवणु लॻो शहज़ादे खे पोइ तूं बचंदे कोन, तूं मूंखां मरंदे अॼु। त शहज़ादे ओॾी महिल खंजर कढियो त देव उन खंजर खे ॾिसी मायूस थी वियो ऐं ॾकणु लॻो। त देव चवणु लॻो शहज़ादे खे त तूं जेको कमु चवंदे आउं तुंहिंजो करण लाइ तयारु आहियां, जेको हुकुम कंदे उहो आउं करण लाइ तयारु आहियां, पर इहो खंजर मूंखे ॾे। त शहज़ादो चवणु लॻो त इहो खंजर तोखे आउं कोन ॾींदुसि, इन खंजर में त तुंहिंजो मौत थींदो। त शहज़ादे उहो खंजर हंयो देव खे, देव जी हणी सिसी लाहे छॾी, सिसी वञी हिकु हंधि किरी, धड़ वञी ॿिए हंधि किरियो, देव खे कई ख़तमु। जेॾीमहिल देव ख़तमु थियो ओॾी महिल परी बि आज़ादु थी वई ऐं वज़ीर बि आज़ादु थी वियो ऐं शहज़ादो उन परी खे ऐं वज़ीर खे वठी सिधो उन तालाब ते आयो। त परी हिते सॾु करणु लॻी जलपरियुनि खे, त जलपरियूं ओॾी महिल सभु ॿाहिरि निकितियूं। त हिते वॾी राणी जलपरी उन परी खे ॾिसी ख़ुशि थियणु लॻी त तूं अची वएं। त परी चवणु लॻी त हा आउं अची वियसि। राणी जलपरी चवणु लॻी त तोखे केरु आज़ादु करायो? परी चवणु लॻी त हीउ शहज़ादो आहे, हिन मूंखे उन देव खां आज़ादु करायो आहे। त शहज़ादो पुछा करणु लॻो परी खां त तोखे देव कीअं क़ैद करे वियो ऐं कीअं झले वियो हितां? त परी चवणु लॻी त हिकु ॾींहुं आउं हिन तालाब ते पंहिंजी मौज ऐं मस्ती में हुअसि, हिते हिकु वज़ीर आयो ऐं उहो वज़ीर न हो पर देव हो, वज़ीर जे रूप में हो। महलात ठाहिण लाइ को आयो हो हिते ऐं उन ॾींहुं जेको आहे सो मूंखे ॾिठी ऐं मूंखे हितां झले वियो ऐं मूंखे वञी पंहिंजे आस्थाने ते क़ैद करे छॾियो। त शहज़ादो चवणु लॻो त हाणे आउं सम्झी वियुसि, उहो वज़ीर न हो पर देव हो, वज़ीर जो रूप करे ऐं मूं ई हुनखे हुकुम कयो त हिते महलात ठाहिराइणो आहे मुंहिंजी शहज़ादी ज़ाल लाइ, त तॾहिं तोखे झले वियो। त परी चवणु लॻी त हा बिल्कुलु। त परी चवणु लॻी जलपरी राणी खे त हिन जी ज़ाल जेका तो वटि क़ैद आहे उहा आज़ादु करे छॾ। त जलपरी चवणु लॻी त उहा हिन शहज़ादे जी ज़ाल आहे? शहज़ादो चवणु लॻो राणी जलपरी खे जी हा उहा मुंहिंजी ज़ाल आहे। ऐं राणी जलपरी चवणु लॻी शहज़ादे खे त तूं नेक दिलि ऐं रहम दिलि ऐं तमामु बहादुर शहज़ादो आहीं, मूंखे माफ़ु करे छॾ, मूं तुंहिंजी ज़ाल खे क़ैद कयो मूं वटि ऐं आउं हाणे हुनखे आज़ादु करियां थी। वॾी जलपरी राणी जेको आहे सो नंढी जलपरियुनि खे हुकुम कयईं त शहज़ादे जी ज़ाल खे वठी अचो ऐं नंढियूं जलपरी वियूं शहज़ादे जी ज़ाल खे वठी आयूं ऐं उहा ज़ाल वञी शहज़ादे सां मिली ऐं परी ऐं नंढियूं जलपरियूं ऐं वॾी राणी जलपरी शहज़ादे ऐं शहज़ादे जी ज़ाल खां मोकिलाए ऐं हू पंहिंजे घर हली वियूं ऐं शहज़ादो ऐं शहज़ादे जी ज़ाल सिधो आया पंहिंजे महल में। महल खां पोइ आया पंहिंजी बादशाह ऐं राणी वटि ऐं बादशाह ऐं राणी खे सॼी हक़ीक़त करे ॿुधायूं। त बादशाह चवणु लॻो त तो तमामु भलो ऐं सुठो कमु कयो आहे, मुंहिंजा पुट शहज़ादा तो तमामु भलो कमु कयो आहे, परी खे बि बचाई ऐं मुंहिंजो बादशाही तख़्त बि जेको आहे तो बचायो। जीअं अगरि देव अची वञे हा ऐं हिन मुंहिंजे बादशाही तख़्त ते हुकूमत करे हा त काफ़ी माण्हुनि वीचारनि जो नुक़सानु करे हा ऐं ज़ियान करे हा, तो इहो तमामु नेकी वारो ऐं भलो कमु कयो आहे। त शहज़ादे जी ज़ाल खां बि राणी माफ़ी वठणु लॻी ऐं राणी चवणु लॻी त अमां तूं मुंहिंजे धीउ बराबरि आहीं, अॼु खां ॿीहर तोखे आउं न चवंदसि, मूंखे माफ़ु करे ॾे ऐं असां सां गॾु रह। ऐं शहज़ादे जी ज़ाल ऐं बादशाह जी ज़ाल राणी पाण में ठही वियूं। बादशाह ऐं शहज़ादो, राणी ऐं शहज़ादे जी ज़ाल पाण में चारी रहणु लॻा ख़ुशी मुहबत सां ऐं कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेद आहे त कहाणी तव्हांखे तमामु पसंदि आई हूंदी। वरी ॿी कहाणी सां गॾु हाज़िर थींदासीं। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ऐं वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। वरी मिलंदासीं ॿी कहाणी सां गॾु। जिते हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।